जी हाँ नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं ॻोठ खान साहब अब्दुर्रहमान लोहारी शरीफ ज़िला बदीन में, जिथे नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमायत लोहारी शरीफ ज़िला बदीन तरफ़ां एक कोचिंग सेंटर हलायो पियो वञे, जिथे शागिर्दनि खे केमिस्ट्री, फिज़िक्स, मैथ, बायोलॉजी जी सिख्या ॾिनी वेंदी आहे। अचो त हिते जे शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हेलो एवरीवन, हिते असांजे निशात लाइब्रेरी ते खान साहब अब्दुर्रहमान लाइब्रेरी ते निशात जी तरफ़ां खां असां मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि जा कोर्स कराया रहिया आहिनि हिकु मंथ में, ऐं उन वीक विच में गेस्ट बि अची रहिया आहिनि, असां हिते विज़िट कंदा आहिनि ऐं वीकली ते असांजी टेस्ट वरिती वेंदियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमायत लोहारी शरीफ जे तरफ़ खां ई 2 महीननि जो कोचिंग सेंटर हली रहियो आहे, जंहिंमें असां फिज़िक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, मैथ ये सब्जेक्ट पढ़ी रहिया आहियूं। हिते असां निशात लाइब्रेरी में सुठा क्लासिस हली रहिया आहिनि, बेसिक्स चैप्टर्स आहिनि ऐं बायो, फिज़िक्स, केमिस्ट्री ऐं मैथ उहे क्लासिस हली रहिया आहिनि, ऐं हिन सां बेसिक्स पढ़ंदा मतिलबु असांजी बेसिक क्लियर थियण जे हिसाब सां उहे असां क्लास कंप्लीट कंदा आहियूं। थैंक यू। नाजिया शागिर्द तंज़ीम निशात ज़िला बदीन तरफ़ां जेको हीउ कोचिंग सेंटर हली रहियो आहे, जंहिंजे अंदरि असां मुख़्तलिफ़ फिज़िक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ऐं मैथ्स जा लेक्चर जेका हिते ॾिना वेंदा आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ फैकल्टी ॿाहिरां विज़िटिंग फैकल्टी बि असां घुराईंदा आहियूं जेके हिते लेक्चर ॾींदा आहिनि। उनखे अलावा असां हिते वीकली टेस्ट बि वठंदा आहियूं, जेके ॿारनि जी जेको कुझु पढ़ायो वेंदो आहे उन मां वीकली टेस्ट थींदी आहे। हिन सेंटर खे लॻभॻि 1 महीनो थी चुको आहे, इंशाल्लाह हीउ अञा वधीक हलंदो रहंदो ऐं छोकिरा जेका आहिनि, ॿार जेका आहिनि, हिन में वॾो इंट्रस्ट वठी रहिया आहिनि ऐं असांजी कोशिशि आहे त हीउ सेंटर अञा असां अॻियां जारी रखूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाजिया शागिर्द तंज़ीम निशात डिस्ट्रिक्ट बदीन तरफ़ां हिकिड़ो सेंटर खोलियो वियो, जंहिंमें बेसिक साइंटिफिक सब्जेक्ट जेके आहिनि, जंहिंमें मैथ्स, बेसिक मैथ आहे, फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, इहे असां हिते जेको सो स्टार्ट कयासीं ऐं अल्हम्दुलिल्लाह शागिर्द जेके दिलचस्पी सां अचनि पिया। खान साहब अब्दुर्रहमान जे अंदरि काफ़ी 30+ स्टूडेंट आहिनि असां वटि जेके रेगुलर बेसिस ते अचनि पिया। हीउ सेंटर हलाइण जो मक़सदु इहो आहे त ॾींहों ॾींहुं जेको आहे कॉम्पिटिशन वधंदो पियो वञे ऐं इहा जेका बेसिक नॉलेज आहे अॻियां वधण जी उहा शायदि पंहिंजे गवर्नमेंट जे स्कूल में या ॿारहाड़ी में अहिड़ो माहौल न आहे जो ॿारनि खे बेसिक नॉलेज प्रॉपर मिली सघे। ऐं हितां जा ॿार जेके आहिनि एतिरो जेको कॉस्टली ट्यूशन्स वग़ैरह या सेंटर वग़ैरह अफोर्ड नथा करे सघनि, इनखे निशात तरफ़ां बहितरीनु हिकिड़ो क़दम आहे। ऐं असां तंज़ीम जे प्लेटफॉर्म ते हिकिड़ो ॿारनि खे बुनियादी जेका साइंस जी एजुकेशन आहे जेका अॻियां हली करे हिननि ॿारनि खे मेडिकल में सिलेक्शन जे लाइ या इंजीनियरिंग में या मुख़्तलिफ़ जेके आहिनि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी फील्ड्स आहिनि, उनमें सिलेक्शन जे लाइ हिननि खे मददगार साबित थींदी। निशात ज़िला बदीन तरफ़ां लाइब्रेरी ते कोचिंग सेंटर हली रहियो आहे, जंहिंमें फिज़िक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ऐं मैथ पढ़ाई वेंदी आहे। अॼु हिते मीडिया सेल जेकी आई आहे हिते निशात जे कोचिंग ते अॼु जेको हीअ असांखे कोचिंग कराए वञे थो, हिकु जेका नवां शागिर्द आया आहिनि हिन जेका 9 ॾहें में उन्हनि जो बुनियादु पको कराए वञे थो, ऐं उन सां गॾोगॾु ऐं हिते जेके बि जेके वॾी क्लास पढ़नि था उन्हनि जे लाइ इहो आहे त उहे पंहिंजी जेकी तयारी मुकमल करे सघनि था, जीअं नर्सिंग जी, बायोलॉजी में वग़ैरह वग़ैरह एमडीके जी तयारी वग़ैरह थी सघनि थियूं। उन हिसाब सां ही जो कोचिंग सेंटर हली रहियो आहे। निशात तरफ़ां ही कोचिंग सेंटर खुलियो वियो आहे। हिन में सब्जेक्ट बायोलॉजी, मैथ ऐं केमिस्ट्री पढ़ाया विया आहिनि। जी नाज़रीन, तव्हां शागिर्दनि ऐं उस्तादनि जा ख़्यालात ॿुधा। शागिर्दनि जो चवणु हुयो त हीउ कोचिंग सेंटर महीने खनि खां हली रहियो आहे, जिथे विज़िटिंग फैकल्टी, टीचर्स वग़ैरह, ॿाहिरियां बि टीचर्स वग़ैरह हिते ईंदा आहिनि ऐं हिते शागिर्दनि खां हर वीकली टेस्ट बि वरिती वेंदी आहे, जेका अॻियां उन्हनि खे एंट्री टेस्ट वग़ैरह में काफ़ी सारी मदद फ़राहम कंदी।